अस्सलाम वालेकुम दोस्तों, पापनगर जी न्यू अपडेट सां गॾु हाज़िर थी चुका आहियूं। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे ऑल ते क्लिक कंदा दोस्तों जी। त दोस्तों हाणे नंढड़ी वीडियो में तव्हांखे हर अपडेट ॾींदासीं। बिना देर हलूं था पंहिंजी अपडेट जे तरफ़। त बालाज ख़ान राबेल खे जेको चयो, राबेल खे बालाज ख़ान इहो चयो त जेकॾहिं पंहिंजे माइटनि, पंहिंजे मिटनि माइटनि, पीउ माउ हिननि सां मुहबत अथई, अज़ीज़ अथई, त मूंसां तोखे मुहबत जो इक़रार करणो पवंदो, न त ॿी सूरत में तुंहिंजो कंधु लाहिणु मुंहिंजी मजबूरी आहे। जे मुंहिंजी मुहबत जो जवाबु तो मुहबत सां न ॾिनो त मां कुझु बि करे सघां थो। मां तुंहिंजे रिश्तनि जा कंध लाहिण में देरी कोन कंदुसि जी। दोस्तों ॿिए पासे शाहनवाज़ ख़ान शेरदिल खे इहो चयो त मुंहिंजी वञी बालाज ख़ान जी क़ैद में इहो मूंखे पतो करे ॾिए त मुंहिंजो वॾो भाउ गोराम ख़ान कीअं आहे जी। त दोस्तों ॿिए पासे मल्हार जेको ईंदड़ किश्त में ऐं शेरदिल सलाह कंदा त हली अचे रोशन खे बि छॾाए अचूं ऐं हिनखे शाहनवाज़ ख़ान खे इहो पतो बि लॻाए ॾियूं त हुनजो भाउ वॾो कहिड़े हाल में आहे, गोराम ख़ान। पर शायदि उन्हनि खे ख़बर न आहे त गोराम ख़ान खे बालाज ख़ान ख़तमु करे चुको आहे। रोशन ते ज़ुल्म कंदड़ में बालाज ख़ान जो वाठो मंठार बि माना घटि न कई आहे रोशन सां। तंहिं ते रोशन हुनखे धमकी ॾिनी आहे, जंहिंमें मां आज़ादु थियुमि त तोखे बि ज़िंदा न छॾींदुमि, मंठार खे चयो आहे रोशन जी। दोस्तों त इहे जेका ईंदड़ एपिसोड आहे धमाकेदार थियण वारो आहे। थी सघे थो त रोशन जी आज़ादी हाणे अनक़रीब आहे जी। दोस्तों वरी मिलंदासीं नेक्स्ट वीडियो सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़।